ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला हिकु मिस्टर निखिल कपूर जेको दिल्ली में रहंदो आहे उन जे बारे में आहे। उन टेक्सटाइल जी डिप्लोमा पास करे पंहिंजो बिज़नेस शुरू कयईं। पहिरीं हिकिड़ी मशीन पंहिंजे घर में लॻाईं। ईअं स्लोली उन जो धंधो जाम वधी वियो, एतिरे क़दुरु जो हिन वटि 70 खां 80 मशीनूं हुयूं ऐं उन में हिन वटि 200 खां 300 माण्हू नौकरी कंदा हुआ। हिन वटि 4 कारूं हुयूं, 3 ड्राइवर हुआ ऐं हिन जो आलीशान दिल्लीअ में वॾो घरु हो करे। बिज़नेस तमामु सुठो हलियो, पर बिज़नेस में लाही चाढ़ी थींदी रहंदी आहे। हिन खे बिज़नेस में नुक़सानु पवणु शुरू थियो, नुक़सानु जाम वधी वियो। हिन जे मथां कर्ज़ु चढ़ी वियो जाम करे। हीउ जाम डिप्रेशन में हली वियो। हिन जे घर जो नालो हो साईं छाया। हिन जी मिसिस जो साईं बाबा में हिन खां वधीक विश्वास हो करे। हिकु ॾींहुं निखिल कपूर जाम तंग थो थी पियो लाइफ मां। चए थो इहे मुंहिंजी हेॾा करोड़नि में नुक़सान माण्हुनि खे ॾियणा आहिनि, एॾी मुंहिंजी सुठी ज़िंदगी हुई, बाबा तो मूं सां ईअं छो कयो कर। जाम डिप्रेस थो थी वञे। 10 माड़े ते रहंदो हो। चए थो मां बिल्डिंग मां हाणे पंहिंजे मिसिस खे चए थो मूंखे तूं छॾ, मां हितां सुसाइड थो कयां करे। हिन जी मिसिस हिन जे पासे में वेही करे साईं सचरित्र पढ़ी पई करे। उहा उनजी मिसिस हिन जो हथु पकड़े करे हिन खे रखियईं ऐं हुन जाम पंहिंजो हथु छॾाइण जी कोशिशि कई, जंहिं मां बालकनी में वञी करे मां टिप ॾियां करे। मिसिस खे हथ ते चक पातईं, रियामूटा पटियईं, जाम कोशिशि कई मुंहिंजो हथु मुंहिंजी चोए छॾे, पर हिन जी मिसिस हिन जो हथु जाम ज़ोर सां पकड़े वेठी हुई। हुन जे ॿिए हथ में साईं चरित्र हो। हुन साईं चरित्र खणी करे हिन जे मथे ते रखियईंसि करे, ज़ोर सां रखियईंसि करे। ईअं रखण सां हीउ थोरो शांति थी वियो, लेटी पियो ऐं हिन खे गहरी निंड अची वई। त हिन जो जेको इहो आत्महत्या करण जो जेको भूत हो उहो निकिरी वियो करे। ॿिए ॾींहुं सुबुह जो उथियो, हिन जी जोइ हिन खे सम्झायो कि जेका पापा जी मर्ज़ी आहे असांखे हुन ते ई हलणु खपे। जेको हूंदो ॿई मिली करे हुनखे फेस कंदासीं। असांखे ॿार बि आहिनि, सभु आहिनि, 2 ॿार आहिनि, हिकु पुटु हिकु धीअ। त असांखे हुनजे बारे में बि सोचणो आहे करे। हिन खे थोरी सम्झ अचे थी। हीउ पंहिंजो हिन जे मथां जाम करोड़नि में कर्ज़ु थी चुको। हीउ पंहिंजो सॼो घरु विकिणे थो ऐं कारूं विकिणे थो, धंधो सॼो बंदि थो करे छॾे ऐं उन ई सोसाइटी में रेंट ते थो रहे। ॿुधायो माण्हू जी कहिड़ी हालत हूंदी करे। पर जीअं उते रेंट ते रहे थो ऐं हिन खे जयपुर मां हिकिड़े हिन जे दोस्त जो फ़ोन थो अचे। चए थो मूंखे हिकु नओं शोरूम थो ठाहियां मां, हुन में मूंखे तूं थोरो डिज़ाइन करण में हेल्प कर ऐं मूंखे डिज़ाइन करे ॾे करे। हीअ चएसि थो हाणे मां सॼो धंधो बंदि करे छॾियो आहे, मूंखे जाम नुक़सानु थी वियो आहे, मां हाणे हीउ कमु न कंदो आहियां। त चईंसि पोइ तूं एॾो छो थो सोचे करे, तूं अची हिते मूं वटि अचु ऐं मूंखे अची करे तूं जॉइन कर, अची नौकिरी कर, जेको बि तोखे जेको हूंदो असां ॾिसंदासीं करे। हिन खे चए थो ठीकु आहे, हाणे ॿियो त मूंखे को आसिरो आहे कोन। पंहिंजी जोइ ऐं ॿारनि सां वठी करे हीउ जयपुर हले थो अचे। हुनजे शोरूम डिज़ाइन करण में हुनखे हेल्प थो करे ऐं उते नौकिरी करे थो करे। हीउ थोरा पैसा हुन खां थोरा करे पैसा लाहींदो पियो, जंहिंजा पैसा हाणे कर्ज़ु हूंदा करे हुन मां पैसा लाहींदो पियो वञे। हुन खां पोइ हुनजी धीअ जी शादी थी थिए, हुनजी धीअ डॉक्टर थी थिए ऐं शादी थो करे पंहिंजे जेको हुनजो मालिक हो हुन खां थोरो लोन वठी करे हुन खां शादी थो कराए करे। हुन खां पोइ हुनजे पुटु जेको हुन पुटु बि जाम होशियारु हो पढ़ण में। हुनजो पुटु पंहिंजे पीउ खे चए थो मूंखे न मास्टर्स करण लाइ न ऑस्ट्रेलिया वञिणो आहे। हिन जो पीउ चए थो मूं वटि एॾा पैसा किथां ईंदा करे। पर हिन जी जेका जोइ हुई, हुनजो विश्वासु जाम साईं बाबे में हूंदो। उहो छा कंदी, जेको बि हुनजो कुझु हुनखे साईं बाबा घुरिणो हूंदो उहो पने ते लिखी करे साईं चरित्र जे विच में ऐं हुनजे कपिड़े चाढ़े करे हुन विच में विझी छॾींदी करे। उन्हनि हिसाबु कयो की असांखे ऑस्ट्रेलिया में असांखे पुट खे मोकिलण लाइ 50 खां 55 लख जो ख़र्चु आहे। सो सॼो ख़र्चु हुन में लिखी करे हुन में साईं चरित्र में विझी रखी थी छॾे, बाबा हाणे तोखे ॾिसणो अथई, असांजो हथ में कुझु न आहे करे। ईअं हीउ पंहिंजे मालिक वटि वञे थो, जेको हुनजो सुञाणप वारो बि हो। चएसि थो मुंहिंजो इहो पुटु वञणु थो चाहे, हुनजा मार्क्स सुठियूं आहिनि, हुनखे मास्टर्स करण लाइ ऑस्ट्रेलिया वञणु थो चाहे, भई तव्हां कुझु मदद कयो। त चईसि घणा पैसा खपनि। त हाणे उहो सभु पैसा त नथो घुरी सघे। हुन खां 20 लख रुपया घुरिया।
हुन चयसि ठीकु आहे त 20 लख रुपया। चई मां हर महीने में 25,000 करे लाहींदुसि। चई काई ॻाल्हि कोन्हे। हुनखे 20 लख इमीडिएटली हा थो करे ऐं अहिड़ी ईअं हा थो करे कि ॿिए ॾींहुं हुन अकाउंट में 20 लख रुपया अची था वञनि। हुन खां पोइ जेके हिन जे ऑफिस में हुनजो वॾो जेको जिते हू नौकिरी कंदो उहो वॾी कंपनी हुई। हुनखे 4-5 माण्हू हुनखे केरु 5 लख, केरु 2 लख, केरु 3 लख सभु हुनखे मदद था कनि। हीअं ही पैसा कुझु पंहिंजा जेके कुझु गोल्ड बोल्ड विकिणी करे आख़िर पुट खे ऑस्ट्रेलिया में पढ़ण लाइ मोकिले थो। हिन जो पुटु बि तमामु सुठो। हू सिर्फ़ु हिन खां ट्यूशन जी पैसा वरितई ऐं हुते रहण जो खाइण जो सॼो ख़र्चु पाण ई हुते नौकिरी करे कढे। हुनजो पुटु डॉक्टर थी वियो। हुनजो पुटु पढ़ी करे मास्टर्स करे करे मोटी आयो। हिन जी धीअ जी शादी थी वई। त हिन खां कंहिं पुछो कि तो त एतिरियूं तकलीफ़ूं ॾिठियूं, तूं मथे मां हेठि आहीं ऐं हिकदमि ज़ीरो ते पहुची करे माना अॼु बि तूं नौकिरी वेठो करीं, पोइ तुंहिंजो साईं बाबा में विश्वास एॾो कीअं क़ाइमु आहे करे। चई साईं बाबा में विश्वास जेको आहे मुंहिंजी जोइ जो मूंखां वधीक आहे, जंहिं मूंखे बचाए वरितो। तव्हां ॾिसंदा जॾहिं मां सुसाइड पियो कयां, ॿिए ॾींहुं सुबुह जो मुंहिंजे जोइ जे हथनि ते रामूटा ऐं उते ॻाढ़ा निशान हुआ, पर हुन मुंहिंजो हथु न छॾियो करे। हुनजो विश्वास जेको हो उहो उन मूंखे वधीक हिमत ॾिनी करे। ऐं साईं चरित्र मां पढ़ंदो आहियां, हुन में लिखियलु आहे कि जेके बि तव्हांजनि बुरनि कर्मनि जो हिसाबु आहे उहो तव्हां हाणे ई लाहे छॾियो। साईं बाबा जी नज़र में लाहींदा तव्हांखे दुख घटि थींदो ऐं हुनखे सहण जी शक्ति मिलंदी। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं।